अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, एक नई वीडियो से अगर जी खिदमत में हाज़िर आया। प्यारा दोस्तों, मुमताज़ मौलाई जे गाने हम सिंध में रहने वाले सिंधी धूम मचाए छड़ी। पाकिस्तानी न पर पाड़ेसरी मुल्कनि में भी उन गाने जी हाक हली रही है। पाकिस्तान का सवाइ इंडिया, बांग्लादेश, श्रीलंका और अमेरिका, दुबई, सऊदी में पिण ही गानो तमाम घणो ॿुधो पियो वञे। हिन गाने में मुमताज़ मौलाई बिल्कुल सादा सिंधी लहजे में उर्दू लफ़्ज़ जो डिलीवर कया आहिनि, उन जी तारीफ़ पूरी दुनिया में कई पई वञे। इंडिया जे हिन यूट्यूबर कुछ हिन तरीक़े से तारीफ़ कई है। जी हाँ दोस्तों, ही आहिनि इंडिया जा ॿ यूट्यूबर भाइर जेकी मुंबई जा रहवासी आहिनि ऐं सिंध जो पहिरियों जेको हिननि चयो आहे त असां ॿुधो आहे ऐं असांखे ॾाढो पसंदि आयो आहे। सच में दोस्तों, मुमताज़ मौलाई हिन गाने में इंतहा करे छॾी आहे। मुमताज़ मौलाई हिन गाने में साबित करे छॾियो आहे त हू हिकु बहितरीन सिंगर ऐं बहितरीन तरीक़े सां ॻाए थो। मुमताज़ मौलाई जे हिन गाने खे पूरी दुनिया में मनता मिलण सिंध जे लाइ हिकु एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों दफ़ो आयल आहियो त महिरबानी करे सब्सक्राइब ज़रूरु कंदा।